हूँ त सिंध कई अनोखे नाज़वाल किरदारनि सां भरी पई आहे, जिन में के बहादुरी ऐं कुर्बानी जे करे तमामु घणा मशहूरु आहिनि। के त दोस्तो पंहिंजी शाणप ऐं के त अदबी किरदारनि में मशहूरु आहिनि। छो जो दोस्तो हर इंसान पंहिंजे अंदर में या त को फ़न या को किरदारु रखंदो आहे। दोस्तो सभ खां ॾुखी ॻाल्हि या सभ खां सवली ॻाल्हि हिकु ई आहे, कंहिं इंसान जे अंदरि राज करणु। दोस्तो सिंध अंदर बि कई अहिड़ा अमर किरदार मौजूदु आहिनि जिन माण्हुनि जे दिलि ते बादशाही जी छाप छॾी आहे। दोस्तो अहिड़नि अमर किरदारनि में हिकु अमर किरदारु उस्ताद जलाल चांजो साहब बि आहे, जेको अॼु बि दोस्तो पंहिंजे चाहींदड़नि जे दिलि में दिमाग़ में ऐं हुन जूं ॻाल्हियूं हमेशह यादि ऐं ज़िंदा आहिनि। दोस्तो उस्ताद जलाल चांजो साहब सिंध जो हिकिड़ो अहिड़ो किरदारु रहियो आहे जंहिंजी माना लफ़्ज़नि में बयानु नथी कजी सघे। दोस्तो जलाल चांजो साहब कई बेरोज़गार माण्हुनि खे रोज़गार सां लाथो। दोस्तो कंहिंजी माली मदद कई त कंहिंखे वरी रोज़गार जो तमामु सुठो मशवरो पुण ॾिनो। दोस्तो जलाल चांजो साहब हिकु ख़ुशि मिज़ाज तबियत जो मालिक ऐं तमामु बहितरीनु इंसान ऐं हुन सां गॾोगॾु महिमान नवाज़ बि हुयो। दोस्तो जलाल चांजो साहब खे पंहिंजी क़ौम वारा समेत या ॿिए क़ौम वारा बि ख़ासि करे फ़ैसिलनि ऐं मशवरनि जे करे ख़ासि दावत ॾींदा हुआ ऐं जलाल चांजो साहब हुते दावतनामो मिलण सां ई पहुची वेंदा हुआ। छो जो दोस्तो उस्ताद जलाल चांजो साहब कॾहिं बि पंहिंजे पाण खे वॾो न सम्झो। जॾहिं बि कंहिं दोस्त, कंहिं पाड़ेवारे, कंहिं राज वारे, मतिलबु कंहिं सुठे माण्हू, कंहिं ग़रीब माण्हू जॾहिं बि दावत ॾिनी, हू बिना पुछे हुन दावत ते पहुची वेंदा हुआ। छो जो कि हुन कॾहिं बि पंहिंजे पाण खे वॾा ई कोन सम्झे। हुन पंहिंजे पाण खे जॾहिं बि सम्झो घटि सम्झो, सभिनी इंसान खे बराबरि सम्झाई। छो जो हिकिड़ी सुठे इंसान जी हिकिड़ी इहा तमामु भली निशानी आहे। छो जो हर इंसान खे हिकु जहिड़ो सम्झणु, इन मां हिकिड़ो सुठो इंसान, भले वॾी दिलि जो मालिक, तमामु बहितरीनु इंसान उस्ताद जलाल चांजो बि आहे। हीअ वीडियो ॾिसण खां पहिरीं तव्हां सभु दोस्तनि खे गुज़ारिश आहे त असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा ऐं घंटी जे बटन खे ज़रूरु दॿाईंदा, ताकी जेका बि असांजी ईंदड़ वीडियो मालूमात तव्हां ताईं पहुची सघे। दोस्तो उस्ताद जलाल चांजो साहब ॻाल्हाइण दौरान कॾहिं बि हिजाब न कयो, चाहे हू ॻाल्हि भले केॾी भली बि हुजे या बुरी बि हुजे। चवंदा आहिनि त हिकिड़े फ़ैसिले दौरान पंहिंजे बिरादरी वारा उस्ताद जलाल चांजो साहब खे वठी विया। दोस्तो उस्ताद जलाल चांजो साहब चयो त मुंहिंजो कहिड़ो कमु, तव्हां वॾा आहियो, तव्हां बहितर था ॼाणो। नेठि दोस्तो उस्ताद जलाल चांजो खे साण सां गॾु वठी विया। दोस्तो मसइलो चांजा क़ौम जो कंहिं ॿी क़ौम सां हुयो। चङनि मठनि जूं जॾहिं ॻाल्हियूं शुरू थियूं, ग़लती बि ॿी क़ौम वारनि जी हुई, पर जॾहिं फ़ैसिले में ॻाल्हि गवाही जी अची वई, दोस्तो ॿी क़ौम जे चङे मुड़ुस उस्ताद जलाल चांजो खां मुखातिब थींदे चयो त भाऊ जलाल, मतां आखी त गवाही को असां माण्हू पिया ॾींदा, तूं सारी ही क़ौम दा चांडिया माण्हू आहे। तंहिं ते उस्ताद जलाल चांजो साहब बेहिजाब थी चई ॾिनो त उहो असां चांडिया विचूं कोन्ही, त उहो ज़रूरु कंहिं महिमान दा कमु होसीं। दोस्तो सॼे फ़ैसिले जे पिंडाल में टहक गुंजण लॻा। दोस्तो उस्ताद जलाल चांजो साहब बेहिजाब सच चई ॾींदो हो। दोस्तो उस्ताद जलाल चांजो साहब कई गीतनि में ॻाइण दौरान बि बेहिजाब मज़ाहिया अंदाज़ में अहिड़ा गुफ़्ता इस्तेमालु कंदो हो। दोस्तो उस्ताद जलाल चांजो साहब हू हिकु फ़नकार न, पर हू समाजी माण्हू बि हो। दोस्तो उस्ताद जलाल चांजो साहब केतिरनि ई माण्हुनि जी माली मदद पिणु कंदो हो। दोस्तो उस्ताद जलाल चांजो साहब जे घर खां को बि अहिड़ो सवाली शायदि को मुश्किल सां ख़ाली मोटियो हुजे। दोस्तो उस्ताद जलाल चांजो साहब कई ग़रीब न्याणियुनि जो सामान मदद तौर पर ॾींदो हो। कई ग़रीब माण्हुनि जी शादी जी महफ़िल में बिना मुआवज़े राग बि ॻाईंदो हो। लोक तोड़े सौ टोक करे तब लोक कनू नहीं लज जा, हमल इश्क वसावे जा, धम धूम धमाला वज जा। चवंदा आहिनि त हिकु नौजवान खे पंहिंजे चाचे शादी जी मोकल हिकु शर्त ॾिनी, हू भत में जलाल चांडे जी महफ़िल कराईंदो। पर ग़रीब वटि एतिरी सघ काथे हुई जो हू उस्ताद जलाल चांडो जहिड़े फ़नकार खे घुराए सघे।
हुन पंहिंजे चाचे खे कई इलाज कया पर हू चाचो पंहिंजे ॻाल्हि ते अटल ई रहियो। नेठि थींदे थींदे ॻाल्हि वञी उस्ताद जलाल चांडिया ताईं पहुती। दोस्तो उस्ताद जलाल चांडिया साहिबु हुन नौजवान ॾे इहो चई मोकिलियो त जलाल चांडियो तुंहिंजी महफ़िल ज़रूरु कंदो, उहा बि बिना कंहिं मुआवज़े ते। तूं वञी भत जी तयारी कर। दोस्तो हुन भत में जेका बि उस्ताद जलाल चांडियो साहिब खे घोर पई उहा घोर हुन घोट खे उस्ताद जलाल चांडिया साहिबु तोहफ़े तौर ते ॾेई छॾी। दोस्तो उस्ताद जलाल चांडिया साहिबु सिंधी माण्हुनि जे दिलि ते राज ईअं ई न कयो हो। दोस्तो इन ॻाल्हियुनि जे करे उस्ताद जलाल चांडिया साहिब खे यकतारी चपड़ी जो बादशाह सॾियो वेंदो हो। दोस्तो उस्ताद जलाल चांडिया साहिबु हू सिर्फ़ु ॻाइण जो बादशाह न पर कई दिलनि जो बादशाह बि रहियो। ऐं दोस्तो ही म्यूज़िक जो उरूज हुयो, कंपनियुनि जी भरमार हुई। दोस्तो माण्हू रोंबो कंदे, लाबारो कंदे, मज़दूरी कंदे, बकरियूं चारींदे ऐं ट्रैक्टर वारा हर काईंदे उस्ताद जलाल चांडिया साहिब जा गाना ॿुधंदा रहंदा हुआ। दोस्तो उस्ताद जलाल चांडिया साहिबु हिकु दफ़ो रोड ते वञी रहियो हो कंहिं प्रोग्राम जे हिसाब सां त हुन रोड जो कमु हली रहियो हो। दोस्तो त रोड ते कमु कंदड़ मज़दूर बि उस्ताद जलाल चांडिया जा कम सां गॾु गाना बि ॿुधी रहिया हुआ, कलाम ॿुधी रहिया हुआ। दोस्तो उस्ताद जलाल चांडिया साहिबु इहो ॾिसी उस्ताद जलाल चांडिया साहिबु पंहिंजी गाॾी मां लही आयो। दोस्तो सभई मज़दूर उस्ताद जलाल चांडिया साहिब खे ॾिसी तमामु घणा ख़ुशि थिया। दोस्तो उस्ताद जलाल चांडिया साहिबु सभिनि मज़दूरनि सां ख़ुशि ख़राबत करण बाद उहा पुछा कई त मुंहिंजा गीत केरु ॿुधी रहियो आहे। सभिनी मज़दूरनि चयो साईं असां सभई ॿुधी रहिया आहियूं। त दोस्तो उस्ताद जलाल चांडिया साहिबु चयो त मुंहिंजो मतिलबु उहा टेप कंहिंजी आहे। उन्हनि मां हिकु नौजवान चयो त हीअ टेप मुंहिंजी आहे। तंहिं ते जलाल हुन ते मुखातिब थींदे चयो त तूं मूंखे ॿुध न, तूं मूंखे विकण। दोस्तो नौजवान हैरान थी वियो त जलाल खे कीअं विकिणां। दोस्तो उस्ताद जलाल चांडिया साहिबु वज़ाहत कंदे चयो त मुंहिंजो मतिलबु इहो आहे मुंहिंजी आवाज़ खबा ऐं किस्टनि जो दुकानु खोल। मां पारस आहियां, जे लॻी वियो मां त सोन थी वेंदे। वाक़ई हुन नौजवान ईअं ई कयो। पक्का चांग शहर में सिंधड़ी म्यूज़िक नाले सां ऑडियो किस्टनि जी दुकानु लॻाई। दोस्तो उस्ताद जलाल चांडिया साहिबु जहिड़ी शख़्सियत हर दिलि मुतासिर करण जहिड़ी आहे। उमेद आहे त तव्हांखे हीअ वीडियो असांजी तमामु घणी पसंदि आई हूंदी। बराए महिरबानी कमेंट ज़रिए पंहिंजी राय खां आगाह ज़रूरु कंदा। दोस्तो पंहिंजे भाउ नेक मोहम्मद ऐं सिंधी म्यूज़िक स्टेशन खे इजाज़त ॾींदा। इंशाअल्लाह अॻी वीडियो में गॾु।